आदिलपुर में ख़बर है तव्हां सां शेयर कयूं पिया नाज़रीन त आदिलपुर जे नौजवान पंहिंजे सोहरे ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। असदुल्ला महर जी रिपोर्ट मुताबिक़ घोटकी भरिसां कादिरपुर जो रहिवासी निसार अहमद चाचड़ पंहिंजे सोहरे शाबान चाचड़ जे ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। संदसि चवणु आहे त मुंहिंजे सोहरे शाबान चाचड़ मूंखां उधारा 70 लख रुपया वरिता हुआ ऐं मूंखे हुन पैसनि ॾियण खां इनकार करे छॾियो आहे ऐं मूंखे कूड़नि केसनि में फासाइण जो पिणु धमकियूं ॾेई रहियो आहे। हुनजो चवणु आहे त मुंहिंजे सोहरे मुंहिंजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। मूंखे अदालत सां घुरी कूड़नि केसनि मां जीअं बाइज़त बरी कयो आहे त मुंहिंजे सोहरे शाबान चाचड़ ऐं साथियुनि सां गॾिजी मुंहिंजे घर में ज़बरदस्ती दाख़िल थी घर में पियल सामान खणी मुंहिंजे मथां हमिलो करे फ़रार थी विया आहिनि। हुनजो वधीक चवणु आहे त मां घर में हुउसि। मुंहिंजे सोहरे शाबान चाचड़ मुंहिंजी ज़ाल नज़ीरा खे पाण सां गॾु वठी अदालत में तलाक वठाई आहे। हुनजो चवणु आहे त मूं तलाक न ॾिनी, मां अदालत में पेश न आहियां थियो। मुंहिंजे सोहरे शाबान चाचड़ मुंहिंजी ज़ाल नज़ीरा खे ज़बरदस्ती तलाक ॾियारे जोगी चाचड़ सां निकाह मथां निकाह करायो आहे। हुनजो वधीक चवणु आहे त मुंहिंजी IG सिंध, DIG सखर, SSP घोटकी ऐं ॿियनि वसवारनि खां अपील आहे त मुंहिंजे सोहरे ख़िलाफ़ु कार्रवाई करे तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राहम कयो वञे।